फारूक सेंटर में आ उते इहो ई थियो त पंहिंजा ॿारड़ा वठी वियुमि पंहिंजा ॿारड़ा वठी वियुमि अस्पताल में डॉक्टर कांता देवी चई बाबा 700 रुपया न आहे हाणे 1000 रुपयो आहे रिपोर्ट में सर ईअं सम्झो त माना 8000 10,000 पका आहिनि रिपोर्ट व्याज था खणूं ॿियो छा था कयूं मुफ़्त में वोट था ॾियूं मुफ़्त में रुपयो बि नथा वठो मुफ़्त में वोट असांखे जीअण जो सिर्फ़ु हक़ु हुजनि अदा मुंहिंजो नालो अब्दुल गफ़ार आहे सम्झो मां बि हिते लाड़काणे आहियां मुंहिंजी 50 साल उमिरि मां बि हिते लाड़काणे वक़्तु गुज़ारियो आहे पंहिंजो सॼो पर इन वक़्तु जेको असां ॾिसूं था त वॾो माना लाड़काणे वॾी बाहि थी भरे पई बाबा अॼुकल्ह जेको बि माना अस्पताल मां सरकारी अस्पताल मां निकिरे थो बसि ॿार पंहिंजे क्लिनिक खोली विया पोइ हुनखे इहा ख़बर कान्हे का त हीउ ग़रीब आहे हीउ मज़ूर आहे हीउ छा कंदो आहे हीउ छा न कंदो आहे पोइ हुनखे फीस वधाइणी आहे बसि हाणे 2-3 ॾींहंनि जी ॻाल्हि त मां अस्पताल में हुयुमि उते इहो ई थियो त पंहिंजा ॿारड़ा वठी वियुमि अस्पताल में डॉक्टर कांता देवी सम्झे हे पंहिंजो फारूक सेंटर में आहे उते 700 रुपया हुनजी फीस हले पई पई उते 15-20 माण्हू वेठा हुया आख़िरकार ईअं ई थियो त जीअं डॉक्टराणी आई ॿार हुनजो कंपाउंडर आयो चई बाबा 1000 रुपया जमा करायो माण्हुनि चयो 1000 रुपया छो जमा करायूं 700 रुपया डॉक्टराणी वठंदी आहे चई बाबा 700 रुपया न आहे हाणे 1000 रुपयो आहे कंहिं संगत वारे चयो बाबा 100 रुपया वधायो ग़रीब आहिनि मज़ूर आहिनि तव्हां 700 रुपया वधायो 700 जॻह ते तव्हां 100 रुपया वधायो 800 रुपया वठो आख़िरकार जॾहिं रड़ियूं कयूंसीं उन्हनि दोस्तनि ॿियनि सभिनि रड़ियूं कयूं पोइ आख़िरकार उन खां असांखां 800 रुपया वरिता 800 रुपये जॻह ते पोइ बि उन कंपाउंडर चयो अॼु तव्हां रड़ियूं कयूं 800 रुपया वरिता सुभाणे खां जेकी 1000 रुपयो फीस थींदी सर दवाउनि जी त ॻाल्हि ई न पुछा कयो दवाऊं त असांखे सफ़ा तबाह करे छॾियो दवाउनि जे अगरि 1000 रुपयो असां जे फीस भरियूं त बि कुझु था भरियूं जे उहो जेको पर्चो असांखे मिले थो न सर उहो असांखे सफ़ा मारे थो छॾे 5000 8000 10,000 इहा दवा आहे उन खां अलावा सर जेके असांखे रिपोर्टूं लिखी था ॾियनि न अलाह सर सरकारी अस्पताल में वञूं था मुंहिंजा बाबा उते ई चवनि था बाबा फिलाणे ते डॉक्टराणी वेहंदी आहे फिलाणे ते डॉक्टर वेहंदा उते तव्हां क्लिनिक ते प्राइवेट वञी तव्हां उते मिलो उते तव्हांजी चेकअप भलो थींदो साॻा ई डॉक्टर उते वेठा आहिनि उते अहिड़ी टेस्ट था कनि जो बाबा हीअं फिलाण मटी रही ये दवा सर सरकारी गाॾो बाबा साईं उहे त प्राइवेट था लिखी ॾियनि सरकारी लिखी न पोइ त असांजा भाग भला प्राइवेट में था सर वञूं प्राइवेट में हर हिकु रिपोर्ट में सर ईअं सम्झो त माना 8000 10,000 पका आहिनि रिपोर्ट सर इहे व्याज था खणूं ॿियो छा था कयूं मज़दूर माण्हू जेको 6 ॾींहंनि में जेको 4 ॾींहं कमु कयूं था 2 ॾींहं वांदा वेठा व्याज ते पैसा था खणूं जेको अॼु ताईं असां लोड़ियूं था पिया बचा गिरवी करे था छॾियूं सर असां हुकूमत खे ईअं